नाज़रीन, ज़िले शिकारपुर के चेयरमैन सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो मदीजी में मुनाकिद एक अहम तकरीब में मेहमान ख़ास तौर शिरकत कई है, जिते पीपल्स हाउसिंग स्कीम तहत ठहियल जगहुनि के औरत मालिकान के मालिकाना हुकूक जा सर्टिफिकेट दिना विया आहिनि। जी नाज़रीन, शिकारपुर ज़िले के टाउन मदीजी में असां अहम ख़बर शेयर पिया कयूं त जिते ज़िले शिकारपुर के चेयरमैन सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो एक अहम तकरीब में मेहमान ख़ास तौर शिरकत कई है। सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो जेकी इन वक्त पीपी ज़िले शिकारपुर जा जनरल सेक्रेटरी भी आहिनि, जॾहिं त अगूणा MPA ऐं अगूणा सूबाई सलाहकार पिणु रहिया आहिनि। अव्हांखे तफ़सीली ख़बर खां आगाह कंदा हलूं त अॼु गवर्नमेंट डिग्री कॉलेज मदईजी में डिप्टी कमिश्नर शिकारपुर शकील अहमद अबड़ो जी सिदारत में तक़सीम असनाद तकरीब मुनाकिद कई वई हुई, जंहिंमें चेयरमैन ज़िले शिकारपुर सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो ऐं MNA शहरयार ख़ान मार ख़ुसूसी तौर शिरकत कई। 2022 जे तूफ़ानी बरसातनि ऐं ॿोॾि सबबि तबाह थियल घर चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध हुकूमत जे ताउन सां ॿीहर तामीर कराया विया हुआ। उन्हनि जॻहुनि जे मालिकान खे मालिकाना हुकूक वारा सर्टिफिकेट ॾियण लाइ मदईजी बॉयज़ डिग्री कॉलेज में एक अहम तकरीब कोठाई वई, जिते आयल सभई औरतुनि में 9 घरनि जा मालिकाना हक़नि वारा सर्टिफिकेट तक़सीम किया विया। पंहिंजे घरनि जा मालिकाना हुकूक मिलण ते औरतुनि ख़ुशीअ जो इज़हार कयो। तकरीब में डिप्टी कमिश्नर शिकारपुर शकील अहमद अबड़ो, असिस्टेंट कमिश्नर अनवर अली ख़ासकेली, मुख्तियारकार गड़ी यासीन, दीन मोहम्मद महर ऐं ॿियनि मुअज़्ज़ज़ीन वॾे अंग में शिरकत कई।